सुप्रीम कोर्ट में सुन्नी इतिहाद काउंसिल जी मखसूस सीटुनि बाबति केस जी ॿुधणी चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ जी सरबराही में 13 रुकनी फुल कोर्ट बेंच ॿुधणी करे रही आहे। चीफ जस्टिस रिमार्क्स नाहिंद पीटीआई ॿी जमात में शमूलियत अख्तियार करे आघात छो कयो, जिन इलेक्शन विहण जी ज़हमत न कई उन्हनि खे छो मखसूस सीटूं ॾिनियूं वञनि। सदर आसिफ अली ज़रदारी अॼु हिक ॾींहं जे दौरे ते सखर पहुचंदो। सदर जी सरबराही में अमन अमान जे हवाले सां आला सतही इजलास थींदो। कच्चे में धाड़नि ख़िलाफ़ ऑपरेशन खे हतमी शक्ल ॾियण लाइ अहम फ़ैसिलनि जो इम्कान। इजलास में सदर खे कच्चे जे सूरतहाल, सखर, हैदराबाद मोटरवे ऐं घोटकी कंदकोट पुल जी तामीर ते बि ब्रीफिंग ॾिनी वेंदी। सखर बैराज जे मुतासिर थियल ॿिनि दरवाज़नि जी बहालीअ वारो कमु जारी। गेट नंबर 44 खे पाणी मां कढी मथे आंदो वियो। चाइनीज़ कंपनी गेट 44 जी मुरम्मत करे रही आहे। दरवाज़े जी मुरम्मत खां पोइ लॻाइण में 2 ॾींहं लॻी सघनि था। गेट नंबर 47 जी जाइ ते किसान गेट हणण लाइ काफर डैम ठाहियो वियो। किसान गेट खे अपस्ट्रीम में आणे पाणीअ मुकमल रोकियो वियो। हफ़्ते में दरिया जी पॉन्ड लेवल ठाहिण शुरू कई वेंदी। सिंध में ईंदड़ 3 ॾींहनि ताईं गर्मी जी लहर बरक़रार रहण जो इम्कान। मौसमियात खाते कराची में पारो 40 सेंटीग्रेड ताईं रहण जी अॻकथी करे छॾी। सखर, लाड़कानी, कंबर, शहदादपुर, जेकबाबा, शिकारपुर ऐं घोटकी में गर्मी पदर 46 खां 48 सेंटीग्रेड ताईं पहुची सघे थो। हैदराबाद, थरपारकर, उमरकोट, मीरपुर ख़ास, जामशोरे, दादू ज़िलनि में मिटी जी तूफ़ान ऐं हल्के विस्कारे जो इम्कान। मौसमियात खाते जी अॻकथी खां पोइ पीडीएम लाॻापियल ज़िलनि जे डीसीज़ खे ख़त लिखी अॻुवाट एहतियाती उपाउ वठण जी हिदायत करे छॾी। टंगवाणी भरिसां ॻोठ ख़ान मोहम्मद गुजराणी वासी 2 नौजवान गुम थी विया। हबीबुल्ला गुजराणी ऐं हबीबुल्ला ॾाहाणी जे वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर। नौजवाननि जी ॻोल्हा में मदद जी अपील। लकी गुलाम शाह भरिसां ॻोठ अब्दुल गफूर चाचड़ वासी नौजवान 1.5 महीने खां गुम। वारसनि पारां अगवा जो शक। रफ़ीक अहमद चाचड़ जा वारिस परेशान। MC दाखिल। ॻोल्हा बावजूद नौजवान जो ॾस पतो न पइजी सघियो। वारसनि जो चवणु आहे त खेनि शक आहे त रफ़ीक चाचड़ खे अगवा कयो वियो आहे। रूस में ईसाई ऐं यहूदी इबादत गाहनि ते हमला। पादरी ऐं अहलकारनि समेत 7 ॼणा मारिजी विया। दाग़स्तान में दहशतगर्दनि जे हमले खां पोइ बाहि लॻी वई। ॿिए इलाइक़े में पुलिस चौकी ते फायरिंग कई वई। ॿिन्ही हमलनि में 7 ॼणा मारिजी विया ऐं 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस जी जवाबी कार्रवाई में 2 हमले आवर मारिजी विया। जांच शुरू कई वई। रूस हमलनि जो ज़िम्मेवार अमरीका खे करार ॾेई छॾियो। परॾेही वज़ारत मूजिबि अमरीका यूक्रेन खे रूस में हमलनि लाइ हथियार ॾेई रहियो आहे। T20 वर्ल्ड कप जे सुपर 8 मरहले में ॾखण अफ्रीका दिलचस्प मुक़ाबले खां पोइ वेस्ट इंडीज़ खे डेकवर्थ लूस सिस्टम तहत 3 विकेटुनि तां शिकस्त ॾेई सेमीफाइनल में पहुची वियो। वेस्ट इंडीज़ जी टीम वर्ल्ड कप मां ॿाहिरि थी वई। शानदार 3 विकेटूं हासिल करण ते तबरेज़ शम्सी मैच जो हीरो करार।